जय सच्चिदानंद आयो लाल सभई चओ झूलेलाल। हेलो दोस्तों, मां आहियां सुनीता कोतवानी ऐं स्वागत आहे तव्हां सभिनि जो तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल कोतवानीस किचन सिंधीअ में। त अॼु असां ठाहींदासीं ॾाढी टेस्टी ऐं डिलीशियस सी रेसिपी। मगर रेसिपी स्टार्ट करण खां पहले जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन कयो अथव त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं पंहिंजे फ्रेंड्स एंड फैमिली सां गॾु शेयर कजो। त अचो त रेसिपी स्टार्ट कयूं। त अॼु असां हिते ठाहींदासीं सियारे जो स्पेशल खसखस ऐं सीरो, जेको तमामु पौष्टिक त हूंदो ई हूंदो आहे, गॾोगॾु ॾाढो टेस्टी बि ठहंदो आहे। ऐं हिन सीरे में ज़्यादा कुझु न, बसि तव्हांखे जेको आहे न खसखस, गिहु ऐं खंडु खपे। त सिंपल हिते खसखस जेका आहे मां खई आहे 100 ग्राम, जेका मां राति भर धोई करे पिसाए करे रखी हुई। ऐं उन खां पोइ मां हिते खयो आहे 500 ml खीरु, अधु कोप खंडु ऐं इहा पतंजलि जी बूरा शुगर। त चओ त खंडु या फिर मिश्री कुटे करे बि इस्तेमालु करे था सघो। ऐं हाणे हिकु छाणीअ में इहा खसखस मां छाणे करे पाणीअ सां अलॻि करे वठंदमि। ऐं हाणे हिन खसखस खे मिक्सर जे जार में मिक्स करे ऐं हिन में थोरो सो खीरु विझी करे हिन जी जेका आहे न असांखे फाइन पेस्ट तयारु करिणो आहे। बिल्कुलु चिकनो तव्हांखे जेको आहे न हिन खे पीसणो अथव। त ॾिसो हल्को दरदरो आहे, त मां हिन में थोरो खीरु ॿियो बि थी विझां, लॻभॻि अधु मुनो कोप खीरु विझी करे तव्हां हिन जी जेका आहे न बारीक सी पेस्ट तयारु करे वठो। ॾिसो हिन प्रकार सां। ऐं हाणे हिकु तई था खणो, त मां हिते नॉनस्टिक तई खई आहे। तव्हां वटि अगरि नॉनस्टिक तई आहे त ठीकु आहे, न त तव्हां काई बि मोटे तले वारी तई खणिजो, छो जो त खसखस जल्दी चिपकंदी आहे तरे ते। त जीअं ई गिहु गरम थियो, हिन में खसखस जी मां इहा पेस्ट विधी ऐं हाणे हिन खे जेको आहे न सुठे सां करणी आहे हिन जी बुनाई। हिन जी बुनाई करण में बिल्कुलु बि शॉर्टकट न करिजो, सब्र सां हिन खे सुठे सां स्लो फ्लेम ते, बिल्कुलु स्लो फ्लेम ते तव्हांखे हिन खे भुनणो आहे। छो जो त जे अगरि तव्हां हिन खे फुल फ्लेम ते भुनंदव त खसखस जे सीरे में ओड़ो सवादु कोन ईंदो। हिन में जेतिरो तव्हां सिम ते सुठे सां भुनंदव ओतिरो ई तव्हांजो खसखस जो हलवो टेस्टी ऐं डिलीशियस ठहंदो। त बिल्कुलु तव्हांखे स्लो फ्लेम ते हिन खे भुनणो अथव जेसि ताईं खसखस जो कलर सुनहरो नथो थी वञे ऐं खसखस जा दाणा जेके आहिनि उहे सुठा छुड़ा छुड़ा नथा थियनि। त ॾिसो जीअं जीअं तव्हां हिन खे भुनंदा वेंदव तीअं तीअं खसखस जा दाणा जेके आहिनि थोरा हल्का छुड़ा थींदा ऐं खसखस जो कलर बि मटिजंदो वेंदो। त बिल्कुलु सब्र सां हिन खे 20-25 मिंट 30 मिंट तव्हां जेको आहे न सुठे सां भुनी वठो। टाइम जेको आहे डिपेंड कंदो आहे खसखस जी क्वांटिटी ते तव्हां जे अगरि ज़्यादा खसखस खणंदव त थोरो सो ज़्यादा समय लॻंदो। जे अगरि तव्हां थोरी घटि खसखस खणंदव त टाइम थोरो घटि लॻंदो। त टाइम तव्हां पंहिंजे हिसाब सां ॾिसी करे सेट करे वठिजो। ऐं बसि जेसि ताईं सुठी सुनहरी नथी थिए कलर में तेसि ताईं तव्हां हिन खे सिम ते, यानी कि सफ़ा सिम ते, मां घड़ी घड़ी तव्हांखे चवां थी फुल ते तव्हां हिन खे न भुनिजो, छो जो त तव्हां जे अगरि हिन खे फुल ते भुनंदव त ओड़ो सवादु सीरे में बिल्कुलु बि न ईंदो। तव्हांखे सफ़ा सिम ते हिन खे जेको आहे न सुठे सां भुनो। ॾिसो हाणे जेका आहे न खसखस जो कलर काफ़ी हद ताईं सुनहरो थी चुको आहे ऐं सुठी जेका आहे न भुंजी करे तयारु थी चुकी आहे खसखस। ऐं बसि हाणे हिन स्टेज में असां हिन में ऐड कंदासीं खीरु, जेको असां रेडी करे रखियो। खीरु तव्हां विझोसि ऐं उन खां पोइ गैस जी फ्लेम तव्हां फुल ते करे था सघो ऐं फुल फ्लेम ते सुठे सां मिलाईंदे हुए हिन खे जेको आहे न तव्हां सिझाए वठो। सुठे सां खसखस में टक अचनि तेसि ताईं तव्हांखे जेको आहे न हिन खे हलाइणो आहे।
खीर जेको आहे न काफ़ी क्वांटिटी में हाणे जेको आहे न घटि थी चुको आहे ऐं हाणे मां हिन में ऐड कंदमि बूरा शुगर। पतंजलि जी जेका मां बूरा शुगर कई आहे, त चाहो त खंडु विझो रेगुलर, चाहो त मिश्री कुटे करे विझो ऐं उन खां पोइ हिनखे मिक्स करे जेको आहे न थोरी देरि अञा असांखे सिझाइणो आहे, छोकी हे त अञा बि थोरो सो छिटिरो आहे, हलवे जी कंसिस्टेंसी हिन में न आई आहे, त हिनखे ढकी करे थोरी देरि तव्हां सिझाए वठोसि। छो जो त हिन स्टेज में जेॾीमहिल असां फुल ते हिनखे घुमाईंदा आहियूं न त थोरा सा हिन मां छीटा ईंदा आहिनि, त हिन करे विच विच में हिनखे जेको आहे न ढके करे तव्हांखे सिझाइणो आहे। ॾिसो ढक में काफ़ी छीटा अची विया आहिनि न खीर, त इन करे मां विच विच में हिन में ढक कयो आहे ऐं हिन सीरे खे तेसि ताईं तव्हांखे सिझाइणो अथव जेसि ताईं पूरा किनारनि मां जेको घी आहे न सेपरेट नथो थिए, बिल्कुलु साइड में ॾिसंदव तव्हां घी किनारा छॾणु लॻंदो, तेसि ताईं तव्हां हिन सीरे खे सुठे सां सिझाइजो। ऐं हिन में मां विझंदमि थोरी सी इलायची जो पाउडर, ज़्यादा कुझु मां नथी विझां, तव्हां चाहो त हिन में ॿियो ड्राई फ्रूट बि बारीक कटे करे विझी था सघो। ॾिसो अधु चमिचो मां हिन में इलायची जो पाउडर विधुमि ऐं बसि हिनखे सुठे सां मिक्स कयो। वैसे खसखस जे सीरे में न ज़्यादा ड्राई फ्रूट वग़ैरह कुझु बि ओतिरो मज़ो न कंदो आहे, निजी खसखस जो सीरो ई ॾाढो टेस्टी ठहंदो आहे। फिर बि तव्हां चाहो त हिन स्टेज में बारीक कटियल ड्राई फ्रूट तव्हां विझी था सघो। त ॾिसो हाणे किनारनि खां घी जेको आहे हलवे छॾणु स्टार्ट करे चुको आहे, पूरे सीरे में तव्हां ॾिसो किनारनि मां घी जेको आहे न सेपरेट थी चुको आहे, इन जो मतिलबु आहे कि असांजो खसखस जो सीरो बिल्कुलु रेडी आहे सर्व करण लाइ। तमामु ई टेस्टी ऐं डिलीशियस ठहंदो आहे ऐं थधियुनि में सियारे में ज़रूरु खाइजे, ॾाढो ताक़तवर हूंदो आहे, ॾाढो पौष्टिक हूंदो आहे। त अचो त इहो खसखस जो सीरो सर्व था कयूं ऐं ज़रूरु ज़रूरु हिकु बार हिन सियारे में इहो सीरो ट्राए कजो ऐं ॿुधाइजो कि तव्हांखे मुंहिंजी इहा रेसिपी कीअं लॻी। आशा थी कयां तव्हांखे मुंहिंजी अॼु जी रेसिपी इहा पसंदि आई हूंदी। मथां थोरी सी मां बादामी विझी हिनखे जस्ट गार्निश कयो। त जल्दी मिलूं था हिकु नए वीडियो में, तेसि ताईं जय सच्चिदानंद, जय झूलेलाल।